अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार सां आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़लूस जज़्बनि सां। साईं मुंहिंजा अॼु जेका गुफ़्तगू थींदी उहा आहे असांजी 8वीं फिल्म शहरो फिरोज़। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे 1968 में हीअ फिल्म रिलीज़ थी आहे ऐं बाक़ाइदगी सां जेको सिंधी फिल्मुनि जो उरूज आहे, जेके टॉप जूं सिंधी फिल्मूं ठहणु शुरू थियूं आहिनि से हिन फिल्म खां पोइ थियूं आहिनि। ऐं अव्हांखे इहा ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां त जग मशहूरु असांजो आर्टिस्ट सिंधी फिल्मुनि जो हीरो मुश्ताक चंगेज़ी, उहो जेको उन जी पहिरीं फिल्म बतौर हीरो शहरो फिरोज़ हुई ऐं अहिड़ी तरीक़े सां उन वक़्त जे डायरेक्टर शेख हसन मापारा तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत आर्टिस्ट हुई, उनखे बतौर हीरोइन उहो बि हिन फिल्म में इंट्रोडक्शन हुनजो कयो वियो ऐं तमामु ज़बरदस्त फिल्म रही। हिन जा गाना फिल्म जा, हिन फिल्म जी स्टोरी ऐं ख़ासि करे जेको सिंधी फिल्मुनि में जेको दौरु हलियो आहे त असांजे जेके बुज़ुर्गनि जूं दरगाहूं आहिनि उन्हनि खे ॾेखारियो वञे या धमालूं, त अहिड़े तरीक़े सां लतीफ़ सरकार जी दरगाह ते हीअ फिल्म हिन जो हिकिड़ो सीन आहे। यानी कि आख़िर में जॾहिं हीरो हीरोइन ऐं पंहिंजे पीउ सां मिलनि था, जेका स्टोरी आहे त उहा बि लतीफ़ साईं जी दरगाह ते। त चवण जो मक़सदु इहो आहे त उन टाइम में इहा बि कोशिशि हुई त जेके असांजूं दरगाहूं आहिनि, जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि या जेके मक़ाम आहिनि, जेके जीअं क़िला हुआ सिंध जा मशहूरु क़िला आहिनि, उन्हनि खे बि सिनेमाउनि में या फिल्म में आंदो वञे। बहरहाल जी मुंहिंजा साईं फिल्म जे बारे में बि तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी ऐं जेको अॼु असांजे प्रोग्राम में महिमान आहिनि उन जे बारे में बि तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं। अॼु असांजे स्टूडियोज़ में असांजा तमामु मोअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। ॿिन्ही महिमाननि जो ताल्लुक़ु फ़नून लतीफ़ा यानी कि सिंधी अदब सां आहे। सिंधी अदब में फ़नून लतीफ़ा बि आहे, फिल्म बि आहे, आर्टिस्ट, सभु शइ हुन में अची थी वञे। तमामु असांजा सुठा राइटर अदीब आहिनि, मोहतरम सलीम चन्ना साहब ऐं मोहतरम नज़ीर मलकानी साहब। सलीम चन्ना साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि वेठा आहियो? चङा भला, सभु ख़ैर आहे साईं मुंहिंजा? तव्हां ख़ुशि आहियो? चङा भला, सभु ख़ैर आहे। चन्ना साहब, काफ़ी वक़्त खां पोइ महिरान टीवी असां हिकिड़ी कोशिशि कई आहे त सिंधी फिल्मुनि जे बारे में दोस्तनि खे ॼाण ॾींदा हलूं, छाकाणि त काफ़ी सिंधवासी सिंध खां ॿाहिरि रहनि था, अमेरिका में, बर्तानिया में, ऑस्ट्रेलिया में, जापान में, जिते जिते ज़िंदगी रवां दवां आहे उते उते असांजा ही दोस्त रहनि था। हाणे उहे जेके पुराणे वक़्त जा माण्हू हुआसीं उन्हनि खे त ख़बर हुई त सिंधी फिल्मुनि जी बि हिकिड़ी तारीख़ रही आहे, सिंधी फिल्मूं बि हलियूं आहिनि, पर जेको ईंदड़ नसुल आहे असांजो उनखे नौजवान खे ख़बर न आहे। उहे सम्झनि था त शायदि जेको कुझु आहे सो इंडियन सिनेमाउनि में आहे या जेके इंडियन फिल्मूं ॾिसनि पिया या उर्दू फिल्म ॾिसनि पिया, त असांजो जेको हीअ जेका काविश आहे, हीअ जेका असां कोशिशि करियूं पिया या इन लिहाज़ खां करियूं पिया त असां पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे, उन्हनि जे औलाद खे ॿुधाए सघूं त न भई असांजी सिंधी फिल्म जेका हुई उन जी बि तारीख़ हुई, उन जा बि गाना हुया ऐं वॾो मक़ाम हुयो, वॾी तारीख़ हुई। तव्हांजे बारे में चन्ना साहब, तव्हां राइटर पियो हो, अदीब पियो हो, शाइर पियो हो ऐं हैदराबाद शहर में तव्हां रहिया आहियो, तक़रीबन वास्तो तव्हांजो हुते आहे। कीअं था ॾिसो माज़ीअ में सिंधी फिल्म खे? सिंधी फिल्म जेका पहिरीं ठही आहे सा रईस करीम बख्श निज़ामानी एकता फिल्म ठाही, विरहांगे गाग। हा, एकता त ठही। ऐं रईस करीम बख्श निज़ामानी आर्ट जो वॾो ॼाणू हो ऐं आर्ट जो क़दुरदान हो, पर उन सां गॾोगॾु हू हिकु सुठो लेखक बि हो। जी जी। जंहिंजो मिसाल संदसि आत्मकथा जा वॾा जुल्दा आहिनि, जंहिंमें हुन फिल्म जी दुनिया, म्यूज़िक जी दुनिया, जी जी, आर्टिस्टनि जी दुनिया खां वठी अदीब जेके शाइर ऐं कामोरा जेके हुन सां हुन दौर में गॾु रहिया, उन्हनि सभिनी खे खणी आहिनि। माना हू असांजे कल्चर जो हिकिड़ो महंदार हो। वाह। उन खां पोइ असां उमर मारी फिल्म आहे,
हुसैन अली शाह फाज़लानी साहब जी, जी। जी जेका पंहिंजे दौर जी मशहूरु फिल्म आहे उन खां पोइ परदेसी फिल्म आहे उहा बि पंहिंजे दौर जी मशहूरु फिल्म हुई ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदाकार मुस्तफ़ा कुरैशी पहिरियों भेरो फिल्म परदेसी परदेसी में आयो, जी हाँ, जी हाँ। रोल अदा कयो जी जी उन खां पोइ उहो जेको आहे सो उर्दू फिल्मुनि या पंजाबी फिल्मुनि लाइ आयो जी जी त हुसैन अली शाह फाज़लानी जेको पाण फिल्म साज़ बि हो ऐं हीरो बि रहियो उन जूं उन काविशूं हुयूं काविशूं। उन जो क्यों नज़ीर साहब तव्हां स्टोरी राइटर रहियो ठीकु आहे न त हैदराबाद शहर में या पंहिंजे ॻोठ में तव्हांखे का यादि आहे फिल्म या सिंधी फिल्मनि जी का तारीख़ अहिड़ी को वाक़ियो साईं सिंधी फिल्म शहरो फिरोज़ जंहिंजो हाणे ज़िक्र हले पियो जी जी इहा 60 जे ॾहाके में ठही हा 60 ॾहाके में सिंधी फिल्मनि जो जेको पहिरियों दौर विरहाङे खां पोइ असां चऊं उहो 50 जे ॾहाके में हो जंहिंमें परदेसी उमर मारुई ससुई पुनू जी जी पराई ज़मीन इहे फिल्मूं इहे ठहियूं। हलियूं आहिनि हा बिल्कुलु सही जी बचो इहे 50 जे ॾहाके जूं 50 फिल्मूं आहिनि उन खां पोइ 60 जे ॾहाके में जेको आहे सो इहे जेको शहरो फिरोज़ खां नए सिर शुरूआत थी ऐं इहो दौरु सम्झो त मुश्ताक चंगेज़ी जो दौरु हो वाह हा साईं बिल्कुलु शहरो फिरोज़ में आयो उन खां पोइ नूरी जाम तमाची में आयो उन खां पोइ चांडोकी में आयो पोइ काफ़ी फिल्मूं पोइ काफ़ी फिल्मनि में अॻिते हली हिन जे मुक़ाबले में वरी महबूब आलम खे बतौर हीरो लाथो हुयो सिंधी फिल्मनि में पर उहो एतिरो घणो न हली सघियो हा। यानी मुश्ताक चंगेज़ी खे उहो चैलेंज न करे सघियो हाणे मूंखे ऐं नंढड़ो हुउसि झुॾे शहर में सिनेमा हूंदी हुई ओपन एयर सिनेमा उते फिल्म चांडोकी हुई बाबा सां गॾु उहा फिल्म वञी चांडोकी ॾिठमि अच्छा झुॾे में जेका तव्हां ॻाल्हि करियो पिया त उहा सिनेमा जेका ओपन हुई कीअं माना त चितकान चित कान हुई मथां ढकियल कान हुई वाह ओपन एयर जी 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 त उहा फिल्म हाणे ऐं ॿार हुउसि मूंखे उहा सॼी स्टोरी जेका आहे फिल्म जी उहा त सम्झ में कान आई तव्हांजी ॻाल्हि आउं उते ई थोरो कटियां थो थोरो वक़्तु आहे ब्रेक जो उन खां पोइ वरी इहा ॻाल्हि उते ई तव्हां असांखे ॿुधाइजो त दोस्तो वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो नंढड़ी साईअ खां पोइ वरी तव्हां सां असीं हाज़िरी ख़िदमत आहियूं असांजा महिमान आहिनि नज़ीर साहब तव्हां ॻाल्हि पे कई त बचपन में तव्हां पंहिंजे वालिद साहब सां गॾु विया हो झुॾे में फिल्म ॾिसणु जंहिंजी छित कान हुई जी उहो ओपन एयर सिनेमा हुई ऐं उते इहा चांडोकी फिल्म ॾिठी त स्टोरी त मूंखे सम्झ में कोन आई पर उहे जेके उनजा गाना ॾाढा सुपर हिट हुआ वाह रूना लैला जे आवाज़ में गाना मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में मशहूरु गानूं बि वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए इहा फिल्म त पोइ अचे थी हाणे जेका शेरो फिरोज़ जी तव्हां उन खां अॻु जी आहे इहा तव्हांखे यादि आहे शेरो फिरोज़ मूं न ॾिठी हुई पर मुश्ताक चंगेज़ी जेका पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखी छॾे वियो आहे जी, जी। उन ई में उन शेरो फिरोज़ फिल्म जे शुरू थियण जो या उन जी शूटिंग जो बिल्कुलु, तफ़सील सां लिखियो तफ़सील सां लिखियो आहे आहे, जी। हालांकि हू जेको ऑडिशन ॾियण वियो उन में मज़ाहिया रोल करण लाइ शेरो फिरोज़ में पर हुनखे जेको आहे सो हसन शेख शायदि उनजो शेख हसन डायरेक्टर साहब, बिल्कुलु। शेख हसन त उन ई उनखे जेको आहे सो बतौर हीरो में कास्ट करे वरितो जी 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 त अहिड़े तरीक़े सां हुनखे न सिर्फ़ु शेरो फिरोज़ में हीरो थियण जो मौक़ो मिलियो पर पोइ उनखां अॻिते हली ॿियनि फिल्मनि में बि हीरो आयो त हाणे उन ई फिल्म जी शूटिंग दौरान हिते जेको आहे सो हाला जे भर में बि उनजी का शूटिंग थी हुई भिटशा में थी हुई हा त भिटशा सर्किट हाउस ते हिननि जो सॼो यूनिट तरसियल हो हू लिखे थो त हाला जे भर में हिकिड़ो बाग़ आहे उते फिल्म जी शूटिंग पिया हली त चईंदा आहिनि उहो बाग़ रस्ते सां आहे त उतां गुज़रंदे जेको आहे कई बसनि वारा ट्रकनि वारा उहे बि पंहिंजूं गाॾियूं बीहारे बीह रहिया फिल्म जी शूटिंग ॾिसण वाह वाह इहो शौक़ु हो साईं इहो शौक़ु हो हिकिड़ो जी बिल्कुलु वाह वाह त उन ई में फिल्म में मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में गानो राहत मिले थी दर्द में हिन प्यार तां प्यार तां सदके त हाणे उन ई में सीन में छा था ॾेखारनि त हीरोइन जेका महापार आहे उहा हिकिड़ी नंढड़ी छेलड़ी जेका आहे सा उहा ऐं ॿाहनि में खयों पई अचे साम्हूं हीरो अचे पियो हुनखे ॾिसी गानो ॻाइणु शुरू थो करे त हाणे मुश्ताक चंगेज़ी साहब लिखे थो त विच में हिकिड़ी पाणी जी अॾु हुई जंहिंमें पाणी वांधल हो उते हिकिड़ी काठी पई हुई उन काठीअ तां हीरो खे उहो गानो ॻाईंदे मटणो हो त हू लिखे थो त मूं सोचियो काठी तां किरी न पवां गानो ॻाईंदे हेठि काठी ते ॾिसी पेर रखे मटे त जेको आहे सो डायरेक्टर साहिबु ॾाढो नाराज़ थियो
चए बाबा ईअं सिधो ई सिधो मटे वञे हेठि जो ॾिठई ठहियो वरी जेको आहे सो नए सिर शुरू थियो जी जी त हुन मुश्ताक साहिब लिखे थो त मूं हेठि न ॾिठो ईअं काठी तां गुज़रण जी कोशिशि कयमि त जेको आहे सो आउं थोरो लुॾियसि ऐं हिकिड़ो पेर वञी पाणी में मुंहिंजो पियो त आउं किरण लॻसि त उनजे करे मूं पंहिंजो ॿियो पेर बि पाणी में विधो ऐं ॿई पेर पाणी में ॿोड़े बीह रहियसि गप में गप में माना इहा हिकिड़ी यादगिरी तव्हां त डायरेक्टर साहिबु उन ई ते ॾाढो नाराज़ थियो चए यार तूं जेको आहे सो इतां इन ई काठी तां नथो मटे सघी 2 फुट वेकिरी काठी अचे बीह पहिरीं आउं तोखे इहो करे थो ॾेखारियां पोइ तूं कजांइ पोइ डायरेक्टर साहिबु पाण जेको आहे सो हीरोइन जेको आहे छेलड़ी कयो पई अचे डायरेक्टर साहिबु पाण उहो गानो ॻाईंदे हू त मटण जी कोशिशि कई त हू थोरो हैवी हो शेख हसन साहब शेख हसन साहिबु उन काठी तां जीअं हुन गुज़रण जी कोशिशि कई त काठी लुॾी ऐं धू वञी सॼो पाणीअ में किरियो माना डायरेक्टर पाण वञी किरियो डायरेक्टर पाण वञी किरियो त हुन हथ ॾिनो त मूंखे केरु ई न मां ॿाहिरि कढे त भर में बीठी हुई महापारा त उन ई हथ ॾेई हुनखे ॿाहिरि कढण जी कोशिशि कई पर उहो छिके न सघी शेख साहिब खे उहा पाण धू वञी पाणी में किरी हुनजे मथां वञी किरी बहरहाल इहा त तमामु तव्हां सुठी ॻाल्हि ॿुधाई इहे माना शूटिंग में ॻाल्हियूं थींदियूं हुयूं सलीम साहिब पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी रहंदी वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो त नाज़रीन वठूं था नंढड़ी साई उन खां पोइ तव्हां सां गॾु हूंदासीं नाज़रीन वेलकम बैक हाणे सलीम साहिब तव्हांखे ॿुधाईंदो हलां ऐं जेके असांजा नाज़रीन आहिनि उनखे ॿुधाईंदा हलूं त शहरो फिरोज़ फिल्म जेका आहे उन में किन किन दोस्तनि हिसो वरितो कीअं ठही फिल्म दास्तान तमामु वॾो आहे पर इहो ॿुधाईंदो हलां त शहरो फिरोज़ जेका आहे फिरोज़ नालो हो हीरो जो ऐं शहरो नालो हो हीरोइन जो जेका मापारा थी ऐं हीरो जेको थियो सो थियो मुश्ताक चंगेज़ी मुश्ताक चंगेज़ी बतौर हीरो उनजी पहिरीं फिल्म ऐं मापारा बतौर हीरोइन उनजी पहिरीं फिल्म पर मापारा चवनि था उनखां अॻु में कुझु फिल्मूं कयूं हुयूं मुश्ताक चंगेज़ी जी जेका हुई सा हिन में फर्स्ट टाइम एंट्री हुई जिसे पेशकार इदारो हबीब फिल्म्स रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 26 जुलाई 1968 यानी कि जेको सिंधी फिल्मुनि जो गैप रहियो आहे विच में 10 साल पराई ज़मीन खां पोइ वरी ही फिल्म आई आहे 10 साल खां पोइ ठीकु साईं पेशकार आहे बहार अली बलोच जो तालुक़ जेको हो सो लियारी सां हो कराची में हो उहो फाइनेंसर थियो शेख हसन साहिबु उनखे वठी आयो ऐं उन हिमत करे फिल्म ठाही पर उनखे ख़बर ई न पई त मुंहिंजी फिल्म ही केॾो हिट थींदी चवनि था त 5 हफ़्ता पूरा ही फिल्म हैदराबाद जी निशाद सिनेमा में लॻी हुई कराची में बि लॻी हुई लाड़काने में लॻी हुई पर निशाद सिनेमा में 5 हफ़्तनि तोणी एॾी त रश हूंदी पोइ सिनेमा वारनि खे पोइ आख़िर में पुलिस घुराइणी पई पोइ पुलिस कंट्रोल कंदी माण्हुनि ते इहो हो सिंधी सिनेमाउनि जो दौरु जी साईं फिल्म साज़ हो ख़ादिम हुसैन बलोच हिदायतकार हो शेख हसन साहब असिस्टेंट हिदायतकार काज़ी समद कहाणी मकाला रशीद अहमद लाशारी वाह वाह जी साईं मंज़र नगारी जेका हुई सा हुई मखतूम हुसैन जी अक्कासी हुई इमदाद अली जी साउंड रिकॉर्डिस्ट जो नालो हो मशकूर अहमद कादरी ऐं तदवीन हुई मुक़द्दस हुसैन जी मेकअप मैन जो नालो हो मोहम्मद अली ऐं ड्रेस डायरेक्टर जो नालो हो ओस्मान खान ऐं साईं आर्ट डायरेक्टर जो नालो हो हसन चराग प्रोसेसिंग जा इंचार्ज हुआ शफीक काज़ी स्टूडियो हुई मॉडर्न फिल्म स्टूडियो कराची में चवंदा उन टाइम में जेके फिल्म स्टूडियो कराची में हुआ उहो हिकिड़ो ईस्टर्न फिल्म स्टूडियो हूंदो ॿियो मॉडर्न हूंदो सो हीअ फिल्म जेका आई सो मॉडर्न फिल्म स्टूडियो में ठही ऐं साईं सेटिंग इंचार्ज जो नालो हो इब्राहिम ख़ान फाइट डायरेक्टर जो नालो हो रहमान पाशी शाइर हज़रत सचल सरमत रहमतुल्लाह अलैह ऐं रशीद अहमद लाशारी मूसीकार ग़ुलाम अली गुलूकार ताज मुल्तानी रूना लैला मोहम्मद यूसुफ ॾिसो मोहम्मद यूसुफ जो कहिड़ी जेको मोहम्मद यूसुफ चवंदा त जेको इहो कलाम हो हिन फिल्म में उन जे कलाम जे करे बि जेको आहे फिल्म हिट थी ऐं उन खां पोइ साईं हिन फिल्म में जेके अदाकार हुआ उन में मापारा मुश्ताक चंगेज़ी एस मुग़ल अहमद अली मल्क अनोखो
शेख हसन साहब डायरेक्टर बि हुयो ऐं चवनि था त उन पाण हिन फिल्म में हिसो कैरेक्टर बि अदा कयो। कैरेक्टर कयो। हीरो जे वालिद जो हा हीरो जे वालिद जो ऐं साईं नूर बानो ऐं साईं हसन बानो, सलीम ख़ान, शकीला ऐं साईं सुलेमान शाह पारवी, फारूक अहमद, शाकिर बलोच, टिमटिम कुमार ऐं साले मोहम्मद कवाल जेके हुआ उन्हनि हिन फिल्म में हिसो वरितो। हिन फिल्म जा गाना तमामु उन वक़्तु मशहूरु थिया। सदके सदके लाल कलंदर जेको आहे सो उहो बि हिन फिल्म जो नगमो हो ऐं उनखां जेको नगमो सभिनी खे यादि आहे हिन फिल्म जे हवाले सां उहो त आहे राहत मिले थी दर्द में। वाह से वाह, जबरदस्त। सचल सरमत जो जेको तव्हां नालो वरितो न, जी जी उहो ताज मुल्तानी जे साथियनि जे आवाज़ में सचल जो कलाम है, जंहिं दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मदा। उहो बि इन फिल्म में आहे। इहा फिल्म सलीम साहब सच पुछो जी त तव्हां ॿिन्ही दोस्तनि सां कचहरी कंदे तमामु घणो मज़ो आयो आहे। त हाणे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी रहियो आहे त आख़िर में को मैसेज पंहिंजे दोस्तनि लाइ? जीअं त ही प्रोग्राम आहे फनकार फिल्म, त सिंधी फिल्मुनि ऐं फनकारनि खे जहिड़ो रखण जे लाइ उन्हनि फिल्मुनि खे ऐं उन्हनि गाननि खे बाक़ाइदे महफ़ूज़ कयो वञे ऐं चैनलनि ते ॾेखारियो वञे ताकी आम अॼु साईं मुंहिंजो पैगाम असांजे नाज़रीन लाइ ख़ासि करे नौजवाननि लाइ इहो आहे पर ही सिंधी फिल्मूं जेके पुराणियूं आहिनि उहे बि हिकिड़ो दफ़ो ॾिसनि त उन्हनि में बि लाजवाब अदाकारी हुई, उन्हनि जी जेको आहे सो गाना लाजवाब हुआ, शाइरी लाजवाब हुई, त उन्हनि खे ॾिसनि त इहा असांजी पंहिंजी कल्चर त इन्हनि में असांखे नज़र थो अचे। त उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त बाबा इहे सिंधी फिल्मूं पुराणियूं ब्लैक एंड वाइट ई सही तव्हां ॾिसो त तव्हांखे वणंदियूं, तव्हांखे ख़बर पवंदी त असांजी फिल्म छा हुई। बिल्कुलु सही। सलीम चन्ना साहब, नज़ीर मलकानी साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां वटि आया। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थी रहियो आहे। सामाइन ऐं दोस्तो जेके ॾिसो पिया या जेके ॿुधो पिया, अॼु को प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो पंहिंजी राय ज़रूरु असांखे ॾियारे मोकिलींदा। इन सां प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त, साथ सलामत।